ही असांजो दोस्त आहे साईं नज़ीर शाम। तव्हां नाले मां अंदाज़ो लॻाए वञो त नज़ीर शाम माना हिकिड़ो अहिड़ो नालो जेको अदबी क़िस्म जो नालो थो लॻे पियो। ऐं नज़ीर साईं हक़ मौजूदु सदा मौजूद किबला सरकार साईं थोरो ॿुधायो पंहिंजे स्कूल जे बारे में। किबला उबैदुल्ला सिंधी पहिरियां दरअसल हिकिड़ी नंढी लाइब्रेरी हलाईंदो हुउसि। उन खां पोइ 1999 में हा हिकिड़ो नंढो स्कूल क़ाइमु कयोसीं जेको पहिरियों रेंटेड एरिया में हुयो। हा पोइ ही ज़मीन ख़रीद कई ऐं उन खां पोइ हिन जी बिल्डिंग ठाहिणु शुरू कईसीं। हा ऐं बिल्डिंग ठाहिण जे लाइ इहे हिकिड़ो प्रोसेस हुयो पूरो। तक़रीबन 20 सालनि में अहिड़ो मामिलो ठहियो आहे। हींअर अलहमदुलिल्लाह हिन में तक़रीबन 1200-1300 ॿार KG खां वठी इंटरमीडिएट ताईं पढ़नि था जी। ऐं हिकिड़ो बाक़ाइदा हिकिड़ी तंज़ीम आहे उबैदुल्ला अकेडमी जे नाले सां, जेका पहिरियां सॼी सिंध में कमु कंदी हुई, पर हींअर उहा डिस्पर्स थी वई आहे। ऐं हींअर पंहिंजे तौर ते असां हिन स्कूल खे असांजी कमेटी मैनेज पई करे। ऐं आउं हुनजो हिकिड़ो नंढो ख़ादिम आहियां जेको पंहिंजी मजद खां पोइ जे शाम ताईं जे कम खे लॻियलु हूंदो आहियां। हुन में गुलज़ार आहिनि, टीचर्स ट्रेनिंग आहे, हुन खां पोइ लेसन प्लानिंग आहे, बाक़ी इंफ्रास्ट्रक्चर जो कमु आहे उहो पाण सां। घणा क्लासरूम आहिनि सर? तक़रीबन हींअर स्कूल में क्लासरूम जो तइदाद 29 आहे जी। ऐं ॿारनि जो तइदाद लॻभॻि 1250 ॿारनि। ऐं शुरूआत जॾहिं कई घणा ॿार? 60 ॿारनि खां शुरूआत कईसीं 1999 में। पहिरियों मुंहिंजो ख़्वाबु हो त 30 ॿार मिलनि था त उस्ताद जी पघार ऐं रेंट जेको आहे ऐं भरियां त उस्ताद जी पघार जेको ॿाहिरां निकिरी अचे। छो त उन महिल असां सिर्फ़ु 150 रुपयो फीस वठूं पिया। ॻोठाणे गुरबत जे हवाले सां माण्हुनि जे पॉकेट खे ॾिसी करे असां फीस एतिरी रखीसीं जीअं माण्हू इन तरफ़ मुतवजो थियनि। छो त सरकारी इंफ्रास्ट्रक्चर अनफॉर्चुनेटली सियासत जे वर चढ़ियल आहे, उस्ताद तंज़ीमुनि जे वर चढ़ियल आहे, उहो अञा ताईं सुठे नमूने न पियो हली सघे। पोइ असां चयोसीं अहिड़ो ख़ानगी अंदाज़ सां हलायूं जंहिंमें असांजो पंहिंजी जेके एक्सपर्टीज़ आहिनि उहे बि इस्तेमालु थियनि ऐं माण्हुनि जो इन तरफ़ रुझान बि वधे। हा त तालीम जो जेको रेशो आहे असांजो कॉम्पिटिशन जो दौरु आहे ऐं कॉम्पिटिशन जे दौर में जेकॾहिं ॿार खे उनजी घटि में घटि उहो करिकुलम जहिड़ो बि आहे, पर उहो जेकॾहिं करिकुलम उनजो पढ़ियल ऐं सम्झियल ऐं कढ़ियल हूंदो त उहो मुंहिंजे ख़्याल में ॿार अॻिते हली ॾाढो सुठो शहरी थी सघे थो, सुठो इंसान थी सघे। मां जॾहिं तव्हां जॾहिं स्कूल में आयो हिकिड़े दफ़े ट्रेनिंग कराइण, तव्हां उन ज़माने में मूंखे ॿुधायो त हिन में जेका बि कमाई थींदी आहे वरी तव्हां उहो कमाई हिन स्कूल में ई लॻाईंदा आहियो। उहो साॻियो सिलसिलो हले थो या? बिल्कुलु साॻे अंदाज़ सां हले थो। किबला ऐं हिकु उस्ताद जो पुटु आहियां, मुंहिंजी त पंहिंजी ज़ाती का मिल्कियत कोन हुई। स्कूल जा ई पैसा आहिनि ऐं समाज जा पैसा आहिनि, माण्हुनि जा पैसा आहिनि जेके असां हिन ते ख़र्चु करियूं पिया। हींअर ई अलहमदुलिल्लाह स्कूल जेको आहे उहो जेके पैसा बचाए थो उहो स्कूल जे हिन इंफ्रास्ट्रक्चर ते ख़र्चु थियनि था ऐं तॾहिं इहो हेॾो वॾो भंडारण जेको आहे उहो थी सघे। सर हाणे इहो असांखे ॿुधायो त तव्हांजे घणनि क़िस्मनि जा गुल आहिनि, ॿूटा, वण? लॻभॻि वण ऐं ॿूटा जेके आहिनि 4-5 हज़ार जा क़िस्म जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि जेके हिते आहिनि। 4-5 हज़ार? जी जी। अच्छा माशाअल्लाह। पूरी कोशिशि हूंदी आहे त पूरी दुनिया मां जिथां बि को ख़ूबसूरत बूटो मिले पाकिस्तान सॼे मां मुख़्तलिफ़ क़िस्म जा गुल ऐं मुख़्तलिफ़ फैमिलीज़ ऐं मुख़्तलिफ़ स्पीसीज़ जा असां हिते इकठा कंदा आहियूं। घटि में घटि हिकु वठंदा आहियूं, 2 वठंदा आहियूं, पोइ उन मां आहिस्ता आहिस्ता पाण पंहिंजी नर्सरी में वधाईंदा आहियूं। ॾाढो सुठो। साईं जेम साहिबु तव्हांजे तासरात कहिड़ा आहिनि? सर मां त घणो वक़्तु अॻु में मां सम्झां त 2004 में मां आयो साईं सां। उन स्कूल हिन स्कूल में तमामु घणो फ़र्क़ु आहे। मूंखे तमामु बहितरीनु लॻे थो पियो। मां हुनखे स्कूल जो क्लासिस मां ॾिसी आहियां, तमामु सुहिणे नमूने ठहियल आहिनि। पर इहे ॿार जेके ॾियारियूं था फाड़िजनि इहो हुन में थोरो सेंस पैदा कयो। ॾियारियूं न फाड़े, ॾियारियूं सूं आहे, बाक़ी हूअं तमामु बहितरीनु मां सम्झां थो त साईं रबनवाज़ साहिबु तव्हांजो छा था सघनि? नज़ीर साहिब सां मुंहिंजी जेका ॼाण सुञाण आहे तक़रीबन 1992 जे दौर खां वठी आहे। जॾहिं साईं JSP हूंदो हुयो उन दौर खां वठी असांजो प्यारनि दोस्तनि मां हिकिड़ो आहे। ऐं जॾहिं हिते साईं ही मांडराण मचायो तॾहिं वक़्तु हिते कुझु बि कोन हुयो। ऐं ईअं ई चवंदो त साईं हिते रण में जेके राबेल आहिनि उहे पोखिया आहिनि गुलनि जे सूरत में बि, या ॿारनि खे जेका हिकु तइलीमी तौर ते साईं शऊर पैदा कयो आहे, या चौधारी पसगरदाईअ में हिते जेका इलिटरेट माण्हू हूंदा हुआ उन्हनि में साईं पंहिंजे तरफ़ां जेका बि हिकिड़ी रोशनी इल्म जी फैलाई आहे उहा हिन साईं जी क़ाबिलियत आहे।